एडे वसी जहान में ॾींहं न गुज़रिया, महीना न गुज़रिया, हफ़्ता न गुज़रिया, बस कुन थी फयकून, सारी कायनात थी पई। या मिठे अल्लाह जो फ़रमान, वॾो करम अल्लाह पाक हिन उम्मत मता इहो फरमायो जो प्यारो नबी करीम असांजो रसूल, असां उनजा उम्मती थियासीं। सरकार मदीना जी आमद तशरीफ़ जेका कायनात में थी, उन आमद जो हिकु एहसान अल्लाह पाक एॾो त फरमायो, बयान कर ज़िंदगी गुज़रे बयान कमा हक़ हू पूरो थी न सघंदो। इन ज़ात जे आमद जे मुहाबे अल्लाह पाक असांखे क़ुरान ॾिनो, ईमान ॾिनो, रमज़ान ॾिनो, रहमान ॾिनो। इहा ज़ात दुनिया में क़ुर्ब जो क़दम न फरमाए त का नेकी न हुजे। छो छाजे लाइ सैयदना ईसा अलैहिस्सलाम खां बाद 570 साल वो पैगंबर दुनिया में न आयो। जे अचणो हो तो मदीने जो मोर हो। सरकार जी आमद खां अवल कायनात जी हालत बिगड़ी हुई। व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। ए मुंहिंजा महबूब तुंहिंजे अचण खां अवल सॼी दुनिया बिगड़ियल ही, आम गुनाह खुलियल खुलायो, बुरा कम थी न रहिया। मुस्तफ़ा जो कदम दुनिया ते पहुतो, जाल हक़ वज़हक़ल बातिल, हक़ आयो बातिल भॻो, इनल बातिल कान ज़हूक़ा। अॼु बि इन हक़ सच वारी महफ़िल में जाल हक़ अवां पारां आशिक़ लखनि जे क़रीब जमात हिन महफ़िल में शामिल आहे। ही सब अवां जी निस्बत आहे, प्यारे अल्लाह अल्लाह जे हबीब सां मोहब्बत आहे। हक़ आयो बातिल जुमे भी ॾींहुं बि हिकु वॾो ख़ुशीअ जो ॾिहारो, अज़मत इज़त मान शान वारो ॾिहारो आहे। ख़ुदा जे फज़ल व करम बख़्शिश जो ॾिहारो आहे। जेको बि मोमिन सचाईअ सां अहिड़नि महफ़िल में शामिल थींदो, जुमे जे ॾिहाड़े सफ़र में अचे वेही ख़ुतबो ॿुधंदो, नमाज़ पढ़ंदो, दुआ घुरंदो, उमेद आहे त मौला करीम उन्हनि जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ कंदो। दुनिया में जंहिं बंदे खे जंहिंसां मोहब्बत आहे, क़यामत जे ॾिहाड़े उहो उन सां गॾु हूंदो। दुआ कयो त असांजो पाकिस्तान मुल्क महबूबनि जे इश्क सां शाद आबाद रहे। आलम इस्लाम में हक़ जो नारो वॼी रहे। हिन वक़्तु कहिड़ा मसइला नवां नवां पैदा थी पिया आहिनि। दुआ कयो त ख़ुदा इन्हनि बुरनि मसइलनि खे दफ़े करे असांजो पाकिस्तान अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जी मोहब्बत सां, सरकार जी सुन्नत सां शाद आबाद। अल्लाह पाक असांजे औलाद खे सालियो करे ही हक़ सच वारो सिलसिलो असांजी औलाद में हलंदो रहे ता क़यामत जारी सारी रहे। सभिनी चओ आमीन। वधीक तव्हांखे अर्ज़ु आहे त पंहिंजे मुल्क लाइ दुआ कयो, असांजो मुल्क शाद आबाद रहे। बातिल फ़र्क़ा असांजे मुल्क में काहे पिया आहिनि। मुल्क खे मिटाइण घुरनि था, पर पक ॼाणो त पाकिस्तान न को मिटे सघंदो न को। पाकिस्तान तां क़यामत शाद आबाद त हर गुनाह इंतिहा ते पहुतो।
कहीं ॾोह जी कमी कान्हे ही आयत करीम जेका फ़क़ीह तव्हांजे साम्हूं वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम तिलावत की आहे इहा आयत कंहिं बि पैगंबर लाइ ईअं न फरमायो जे इहो फरमान आहे त मदीना वारे साईं जे लाइ असांजे लाइ अल्लाह जो महबूब यतीमनि जो यार बेवाहन जी वाह निधन कधन जो धनार आमना जो लाल हसनैन जो नानो सैयद रसूल उम्मत जो वसीलो उम्मत जो वसीलो आहे असांजो वसीलो पुख्तो आहे असांजो वसीलो कामिल आहे जंहिंजे मुआबे इंशाअल्लाह ताला असांजो आख़िरत जे ॾियारे पहिरियों क़दम जन्नत में अगन उम्मतुनि में गुनाह जा कम थी वेंदा हुआ कुलना लहुम कूनू किरदतन खासिन भोला थी पवंदा शक्लूं बदिलजी वेंदियूं हिकु पैगंबर जी हिकु क़ौम हुई जंहिं पैगंबर जे हुकुम खे ठुकरायो पोइ हिते कयो पंहिंजी नफ़्स जी ख़्वाहिश इरादे खे अॻिते रखी इन बुरे क़दम खे वधायो नेकनि वॾी पाबंदी कई वॾो सम्झायो पर हुननि ईमान न अल्लाह पाक जो दौर मथो नाज़िल थियो यकदम उन जी शक्लियूं बदिलजी वियूं भोलनि जी शक्ल 3 ॾियारा पंहिंजे घर में जीअरा रहिया उहे मोमिन जिन अल्लाह जे नबीअ जे मथां ईमान आंदो उन्हनि जे घरनि में नरा पाए टकियूं जा दाहूं कंदा रहिया तव्हांजो 3 ॾियारा बाॼाईंदे एॾियूं घणियूं मुसीबतूं कुदरत नबियुनि जे उम्मत ते अल्लाह पाक मोकिलियो हीअ उम्मत अल्लाह खे नबी जे मां बि एॾी ते प्यारी आहे त का अहिड़ी मुसीबत न आई आहे न उमेद आहे त ईंदी चओ आमीन आमीन अल्लाह ताला कलाम करीम में फरमाए थो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक ए मजा महबूब ॿुधाए सम्झाइण जे करे पंहिंजे मथां ज़ुल्म करे वेठा कसर सां गुनाह जा कम कयूं छा कनि जाऊक तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियनि दुआ कयो दिल खुशिया कल चङा ऐलान हुकुम जे तरफ़ों ॿुधा से जिन इहो बयान कयो त अन क़रीब उमिरो खुलण वारो ऐं हरम पाक में जेका नमाज़ थींदी त विथीअ ते माण्हू बीहंदा कल उन नमाज़ में कुलो सां मिलियल हो ऐं बैतुल्लाह जे चौधारो जेका हल्कियूं भितरियूं कढियूं त माण्हू अॻिते न टपे हथ न हलाए बैतुल्लाह खे बोसो न ॾे पोइ भितियूं ड्राहे छॾी थियूं ऐं 100 जे हज़ार जे तादाद में मोमिन बैतुल्लाह खे चिबिड़ा पिया लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक के लफ्ज़ लब्बैक जा आवाज़ हली रहिया वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जे करे पंहिंजे मथां ज़ुल्म करे वेठा कसर सां गुनाह कयूं छा कनि जाऊक तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियनि केॾो न करम केॾो न कामिल वसीलो आहे अॼु बाज़ बंदा उहे आहिनि जेके वसीले जे इनकार कनि था पर नस आयत आहे जाऊक ॿिए पासे न वञो ॿियनि दरनि ते न वञो ॿियनि खां न पुछो मुंहिंजे नबी जे दर ते वञो उते पहुची छा कयो अस्तग़फिरुल्लाह अल्लाह माफ़ी घुरो इस्तग़फ़ार कयो
तौबा कयो जॾहिं तव्हां इस्तग़फ़ार करे बस कई त मुंहिंजो महबूब माफ़ करे छॾियो। हज़ूर जे खां बाद थोरे अर्से गुज़रियो त हिकु एराबी ॿाराड़ीअ जो मथे उघाड़ो हज़ूर जी क़ब्र ते हज़ूर हयात नबिया पर्दे में आयल संदस फरमा रोज़े अतर में आहे जॾहिं हज़ूर जी क़ब्र ते आयो त पहिरियां दफ़ो बीही उहा क़ब्र जी मिटी खणी मथे में हणी पंहिंजे मुंहं खे मले मशहूर रवायत वह मिट्टी मले दर्द भरी दां तो करे या अल्लाह ही कलाम तो पंहिंजे पैगंबर मोहम्मद मुस्तफा ते नाज़िल कयो जे नबी असां खे हे भी समझायो जे करे जुल्म करे वियो जाऊ को मुझे पैगंबर तोड़ी अचन तोजी सोबत करन तो वॾी दुआ घुरन तो भी दुआ घुर मुझा मौला मां जो को गुनाहगार कोई को मां तमाम काफी गुनाह जा कम कया आहिनि अॼु हीलो ऐं वसीलो समझी दरबार ते आयो हां मुझा मौला मुझे मथां रहम कर क़ब्र मां आवाज़ आयो तू बख्श दी वरी रब जो करम कल हर मुल्क में मीरा लखन जे तादाद में मोमिन मैदान ते निकरी पिया या रसूलुल्लाह करे पुकारन पिया नबी या हर्फ निदा है हाज़ुर दिलाया असा जो ईमान आहे त हज़ूर साईं जन ये रूह बदल में शामिल आहे ये मोहब्बत साईं जन असांजे सीने में शामिल आहे एॾो करम अॼु ताईं कंहिं मुल्क में न थियो जीअं हिन 12 तारीख़ रबिउल अव्वल जी हर शहर में हर बस्ती में सुभान अल्लाह चौसनि ते कंदा रहंदा आख़िरी तारीख़ ताईं मुबारक दुनिया में खुशबू अल्लाह पाक तो काफ़ी अता कयो न ये खुशबू तमाम घट न जे सही खुशी आए महबूब न मीरा इन खुशी जड़ी भी खुशी आहे ही कान कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही व बिज़ालिक फरमाइन मुझी रहमत मुझे फजल ते छा कयो जुगाए अवां के घुर्जे खुश जो खुशी कयो छो हो खैर मिम्मा यजमाउन जो तहां गॾु कयो था दुनिया दौलत माल पैसा सोन चांदी इन जी खुशी जेका खे जे थी इहा खुशी घटि आहे इहे मुंहिंजे फज़ल ऐं रहमत जी खुशी वधी हाणे मसइलो इते पूरो थींदो फज़ल केरु आहे फज़ल छा खे चइजे रहमत छा आहे अल्लाह ताला वज़ाहत सां कलाम करीम में फरमाए थो वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैक अज़ीमा ए मुंहिंजा हबीब जेका ॼाण तोखे न हुई जो इल्म तोखे न हो असां तोखे ॼाणाए बाद बदल किताबन में आंदो ये जान नबी के ना है ये खबर ना है ये इल्म ना है पर कुरान ॾिसो कुरान गवाह कुरान दलील कुरान वज़ाहत सां हर मसले के खोले खोले बयान करे तो अॼु
खुशियत एतराज़ कुरान फरमाए थो वअल्लमक मा लम तकुन तालम जो इल्म तोखे न हुयो या ॼाण तोखे न हुई असां ॼाणाए ओ साजला वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा तुंहिंजे मथां जो अज़ीम असांजो नबी ख़ुदा जो फज़ल पियो आहे बाक़ी रही रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तू सारे आलमीन ला रहमत जाते मुझे अल्लाह जी खुदाई आहे उते तो मोहम्मद जी मुस्तफ़ा हज़ूर अलैहिस्सलाम खुदा जो फज़ल भी आहे तो खुदा जी रहमत भी आहे इन लाइ खुदा फरमाए थो त वअल्लमक मा लम तकुन तालम जा ॼाण तोखे न हुई जो इल्म तोखे न हो असां ॼाणाए छॾियोसीं छाजे करे वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा तुंहिंजे मथां मुंहिंजो अज़ीम फज़ल आहे हाणे मदीने वारो साईं खुदा जो फज़ल आहे ऐं वमा अरसलनाक इल्ला रहमतल आलमीन हिकिड़े मुल्क न तमाम आलमीन ला तू रहमत आहे इन्हीअ लाइ ख़ुदा फरमाए थो कुल बिफ़ज़लिल्लाह व बिरहमतिही फरमाए त मुंहिंजी फज़ल ऐं मुंहिंजे रहमत बिज़ालिक फलयफ़रहू अव्हांखे घुर्जे त इन्हीअ ते ख़ुशी कयो ख़ुशि थियो छाजे करे मिम्मा यजमऊन जो तव्हां गॾु कयो था तव्हांखे हासिल थिए थो तव्हांखे ख़ुशी थी इहा ख़ुशी घटि आहे इहा ख़ुशी ख़ैर आहे अॼोको ॾिहाड़ो अॼोको महीनो ख़ासि ॿारहीं रबियुल अव्वल थी गुज़री हक़ीक़त मोमिन लाइ हमेशह मिलाद आहे हमेशह मिलाद आहे सलात पढ़ण में मिलाद आहे नबी जो ज़िक्र करण में मिलाद आहे इज़त बयान करण मिलाद आहे अज़मत बयान करण मिलाद आहे हज़ूर जो हर कमालात बयान करण मोइज़ात सब मिलाद ही मिलाद आहे अल्लाह पाक ये मिलाद आशिक़नि नबी जे प्यारनि खे नसीब दिल तमाम खुश थी आहे अञा ॾिहाड़ा पिया आहिनि तारीख़ 15 तारीख़ अञा 15 ॾिहाड़ा पिया आहिनि सुस्त न थी लिखाए वठो मां तोखे लिखी ॾियां हिन साल सिक सां हस्बे ताक़त जो थी सघे मिलाद कर ये तुंहिंजी मिल्कत ॾींदी न थिए त मूंखे कहिड़ी राह में ख़र्च करे कंहिंजी मोहबत हिन राह में मिलाद कयो जेके पंहिंजे गुनाह जा बोझ खणी करीमनि जे दर ते पहुता उते रोई ख़ुदा खां माफ़ी घुरियो ऐं मुंहिंजे दिलबर उन लाइ शफ़ाअत जी दुआ घुरी उन जा समीरा गुनाह अल्लाह पाक केॾो प्यारो महीनो अल्लाह जो करम इहो ई त ॿार आहे न इहो त दोस्तनि ते बात हेतिरी जमात जुमे ते छो आहे दोस्त हीअ न तुंहिंजी ताक़त आहे न मुंहिंजी ताक़त आहे हीअ अल्लाह जो करम आहे जे मालिक साईं पंहिंजे फज़ल करम जे मुहाबे असांजे मथां एहसान कयो आहे त अहिड़ो नबी असांखे मिलियो आहे जंहिंजे शान कई जे एॾो सवाबु हुजे दिलबर जो छा दुआ कयो असांजी निस्बत असांजो वास्तो सरकार सां कायम रहे रब करीम असांखे नफ्स अमारे शैतान जे फंदे मकर खां बचा शैतान हिन महीने में वॾा पासा झलींदो वॾा तव्हांखे ॿिया ॾेखारींदो ॿिया ख़्याल ॾेखारींदो पर न उमेद आहे
जिन जो तवसल सरकार सां पुख्तो आहे, इश्क वारी रस्सी जेका दिलबर सां ॻंढियल आहे ऐं दिल यार सां पूरी पुख्ती आहे, शैतान खे ताक़त न आहे। दुआ घुरो, हीअ आजिज़ ख़ासि दुआ जे लाइ आयो आहे। अञा ॿ जुमा पिया आहिनि। ॿियो मसइलो आहे, तव्हां ॾिसो था सवनि जे तादाद में हज़ारनि में लख माण्हू अचनि था पिया। वॾारा थींदा, हिकु नंढी छोकिरी 5 सालनि या 6 जी जेका पंहिंजे वलर खां छिजी वई, रोईंदो हुनजो पीउ असां वटि आयो, हे मुंहिंजी धीउ गुम थी वई आहे, को खणी वियो आहे। दुआ सभिनी घुरी। दुआ खां बाद रात जे वक़्त में मुंहिंजो पीउ आयो, चई मुबारक अथव, न्याणी मूंखे मिली। हिन दौर खां तव्हां बख़ूबी वाक़ुफ़ हो। दुश्मन काफ़ी कोशिश कर रहा है, पर अल्लाह ते असांखे तवक्कल आहे। हू मालिक आहे, मालिक जो नबी आहे, आलमीन ला रहमत आहे, जंहिंजे कर्म जा कदम हिन दुनिया ते पहुता, दुनिया हक़ सां आबाद थी। इन लाइ टुख न कयो। औरतुनि जी पाबंदी आहे। बाक़ी 2 जुमा अञा आहिनि। हे ईंदड़ जुमो जेको हिन खां बाद ईंदो, आख़िरी जुमो मीलाद आहे। औरतूं नंढा ॿार अल्लाह जे वास्ते न आहे। हालतूं ख़राब आहिनि, दुश्मन जी नज़रूं आहिनि, पर अल्लाह में उमेद आहे त मालिक साईं तव्हांखे अमन सां आणींदो, अमन सां रहाईंदो, अमन सां। जंहिं नबी जे इश्क में मोहब्बत में तव्हां 15 करे अचे हिन महफ़िल में शरीक थिया हो त 2 ॻाल्हियूं सरकार जे शान जूं ॿुधूं। माना अल्लाह पाक असांजा इहे मुक़दम क़बूल फरमाए, असांजा ॿुधण क़बूल फरमाए। आख़िरत जे लाइ मौला करीम अदके पंहिंजे हेकरे जे असांखे पंहिंजे पिरीअ खां परे न करे। हर कंहिंजी इहा तमन्ना आहे, इहो इरादो आहे, इहो अर्ज़ु आहे। इन्हीअ जे लाइ असांजो अल्लाह ते पूरी तवक्कल आहे। कंदा रहनि था, कंदा रहनि था, कंदा रहनि था पिया। तूं हेॾो करे थो, ख़ुदा वॾो करे थो। तूं मिटाइण जी कोशिशि करे थो, ख़ुदा ठाहे थो। ॾिसो, ही जुमो न आहे, हिकु मेलो आहे, वॾो इज्तिमाउ आहे। इहो ई त ॿार आहे, हेतिरा माण्हू छो आया? अदा मूंखे न चओ, अल्लाह खे चओ। दिलनि जे राज़नि खां उहो अल्लाह वाक़ुफ़ आहे। वअस्रु क़ौलकुम अव इजहरु बिही इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर। तूं ॾाढियां ॻाल्हाए, होॾियां ॻाल्हाए, मां त उहो मालिक क़ादिर आहियां जो तुंहिंजे दिलनि जा इरादा बि ॼाणा थो पियो। उहो दिलनि जे इरादनि ते बि वाक़ुफ़ आहे, उन हर हिक जी ख़बर आहे। हिकु वक़्त में काइनात जे इरादनि खां वाक़ुफ़ थियण वारो अल्लाह आहे। उन अल्लाह खे पूरो पतो आहे। इन लाइ असां अल्लाह ते भरोसो रखी ऐलान था कयूं त मुदई लाख बुरा चाहे, क्या होता है वही होता है जो मंजूर है खुदा। इन जे लाइ ही इंसान रखणु ज़रूरी आहे। मता को शर थी पए, तव्हांखे अर्ज़ु आहे, रस्तनि ते गेटुनि ते अहिड़ा माण्हू बीठा हूंदा जेके पाबंदियूं कराईंदा, सेखारींदा माण्हुनि खे, ऐं हर हिक खे चकासींदी। औरतूं जेकॾहिं आहियूं त माइन खे बीहारे पुछिबो तव्हांजो को वारसो आहे, वरी माइन खे मथां थी सघे त मोटायो वञे। इन लाइ हाणे 2 जुमा औरतूं न अचनि। पोइ उन खां बाद हिकु ॾियारो मुक़ररु आहे। औरतुनि सां मुंहिंजो मिलणु थिए कोन थो, परे मायूं बीहनि थियूं, दरवाज़ो टुकण वारो आहे, उतां बीह मां दुआ घुरां थो, उहो बि दुआ घुरनि थियूं, ॻोढ़ा ॻाढ़नि थियूं, मां बि ॻोढ़ा ॻाढ़े मिठे मालिक सॼां थो। मुंहिंजा मौला हिन आलम नदी पार थी अॼु घर पंहिंजा तो अल्लाह जे हवाले करे पैदल सवारनि ते हिन महफ़िल
में शरीफ चान अज जो हाज़िरी कबूल फरमा। इन्हीं जे लाइ औरतुनि लाइ पाबंदी आहे, ॿई जुमाना औरतूं अचनि नंढा ॿार अचनि, उन खां बाद सूमर जो ॾियारो मुक़ररु कंदासीं। भली औरतूं अचनि पर पर्दे में रहनि, छो त हे जेको लंगर खानो मर्दनि जो आहे, इन खां ॿीणी जॻह औरतुनि जी ख़ासि पर्दे में उते अचे भेण, घर न अचनि अचनि थियूं लुड़ मचाइनि थियूं। जेकॾहिं सूमर ते इहो प्रोग्राम मुक़ररु थियो औरतुनि जे अचण जो, त उनखे सम्झायो त माठ में रहनि, नात ख़ान नातियूं पढ़ंदा पिया, सरकार जो शान बयानु थींदो, उलमाए दीन हक़ जो बयानु कंदा, सरकार जी विलादत ते हलंदा, छो त पाण महबूब साईं जन पंहिंजी विलादत जो पाण बि बयानु फरमायो आहे। क़याम करे नबी साईं पंहिंजी विलादत जो बयानु कयो आहे। जंहिं रसूल ख़ुदा पंहिंजी विलादत जो पाण बयानु कयो आहे, असां ते वधीक हक़ आहे। इन जे लाइ दुआ घुरो, अल्लाह पाक असांजा हे वक़्त क़बूल करे, दिलियूं आबाद करे। अल्लाह पाक हर मोमिन खे गुनाहनि जी माफ़ी मिले, अॻिते गुनाहनि खां बचाए। आख़िरी वक़्त आहे, ज़िंदगी ते भरोसो कोन्हे को मिठा साईं सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना व महबूबना मुहम्मद व आलिही व अहल बैतिही व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदक शर मा इंदना या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरा वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिन नार। अल्लाहुम्मा इग़फ़िर लना, अल्लाहुम्मा इग़फ़िर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बादल मौत वला तुहासिबना यौमल क़यामा। मौलाए कायनात, तू जाने तुझे हबीब जे आमन जो महीनो, तशरीफ़ जो महीनो, विलादत बादशाह जो महीनो। मुंहिंजा मौला तारे महबूबनि जे मुहाबे असांजी हालत रहम फरमा, गुनाहनि जी असांखे माफ़ी मिले, ख़ता जी असांखे माफ़ी मिले, असांखे नेकी ॾे माइल कर, हर बुराई खां बचा। असांजे औलाद जी पारत थी, बचड़नि जी पारत थी, आलम इस्लाम जी पारत थी, हर मोमिन जी पारत थी, असांजे मुल्क पाकिस्तान जी पारत थी। असांजे मुल्क खे महबूबनि जी निस्बत सां, महबूबनि जी तवसल सां, महबूबनि जे प्यार सां, महबूबनि जी सुन्नत सां शाद रखो, आबाद रखो, शाद रखो, आबाद रखो। असांजे मुल्क जी पारत थी मुंहिंजा मौला। अॼु असांजे मुल्क जा घणा दुश्मन थी बीठा आहिनि मुंहिंजा मौला। अर्ज़ क्यों मुदई लाख बुरा चाहे, क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है। तू निशान तू ही करण वारो आहे, वो तो इज़्ज़ मन तशाओ वो तो ज़िल्ल मन तशाओ बयदकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। तू ही क़ादिर आहे, जीअं करे त करे सघे थो। असां बेकारनि जो दुआऊं क़बूल फरमा। अॼु असां गुनाहगारनि जा आवाज़ दर्द जूं दुआऊं मुंहिंजा मिठा मालिक मदीने ते ईमान पहुचा, आमना जे लाल वटि पहुचा, बतूल जे बाबे वटि पहुचा, हसनैन करीम जे नाने वटि पहुचा। बुराऊं बेकार हो, सिर ते गुनाहनि जा भार खणी आया हूं। अल्लाह